जीअं सिंध रहबर कमेटी तरफ़ां साईं GM से जे 121 सालगिरह जे मौक़े ते सिंध रहबर कमेटी सरबराह जसकम चेयरमैन असलम खैरपुरी ख़िताब कयो। 17 जनवरी सिंधी माण्हुनि जे सुजागी जे इंतिहा ॾींहुं आहे। 17 जनवरी हिन ॻाढ़े झंडे जे बुलंद थियण जो ॾींहुं आहे। 17 जनवरी उन अजीम रहबर जो जनम ॾींहुं आहे जे चयो त सिंध हिकु क़ौम आहे, सिंधी हिकु क़ौम आहे, सिंध हिकु वतन आहे, आज़ादी असांजो हक़ आहे, आज़ादी मुमकिन आहे। उन अजीम रहबर जो 121 जनम ॾींहुं आहे ऐं मुंहिंजे उन सैयद जी सिंध अॼु जिन तमामु ख़तरनाक हालतुनि मां गुज़रे पई उहो कंहिंखां ॻुझो न आहे। सभु दोस्त चवनि था त कैनालनि ज़मीननि सां मुंसलिक आहिनि, पर आउं उनमें उन्हनि सां इन पॉइंट ते थोरो मुतफ़िक़ कोन आहियां। कैनाल रुगो ज़मीन जो मसइलो न आहे, जेकॾहिं 6 कैनाल ठही विया त सिंध मां ज़िंदगी ख़तम थी वेंदी। सिंधु दरिया में पाणी न ईंदो, पाणी बिना हयात नामुमकिन आहे ऐं असांजी हयातूं न रहंदियूं, सिंध न रहंदी ऐं सिंध रहंदी पर सिंधी न रहंदा। उन पोज़ीशन में थोरो ॿुधो, तारियूं अहिड़ी शइ ते हणो, ही सिंध ख़तम थी वञे, प्लान ठाही नथी, हुन ते ॻाल्हायूं, तारियूं हणूं, असांजी सोच अकिल केॾां वञे। वारो करियो असांखे कोई इतराज़ कोन्हे, सूर्य ठाहे ॿियो केरु ठाहे, असांखे कोई इतराज़ कोन्हे। चओ त सिंध जिन हालतुनि मां गुज़रे थी, असांखे सॼी निज़ाम तरफ़ सोचणो पवंदो। कैनाल ठाहे तव्हांजी हयात ख़तम कनि था। सभई दोस्त सीनियर वेठा आहिनि। 70-71 जी इलेक्शन खां पोइ जेके हालतूं थियूं, बंगाल में तव्हांजे जनरल जो ऐलान कयो हो त असांखे बंगाल खपे, बंगाली न खपनि। ऐं पोइ जेका तशदुद जी रूह रवां जेका बंगाली सां केॾी हुई, उनमें 30 लख बंगालियुनि खे शहीद कयो वियो, लखे औरतुनि जी अज़मत फ़रोशी कई वई, तइलीमी इदारा तबाह कया विया, सिहत जा मर्कज़ तबाह कया, जीअं बंगालियुनि जो नस्ल ख़तम थी। पर उन वक़्तु न इलेक्ट्रिक मीडिया हुई, न प्रिंट मीडिया हुई, न एतिरी सोशल मीडिया हुई ऐं उन्हनि खे इहे सभु भॼी विया। पर अॼु जे दौर में असां दाख़िल थिया आहियूं, उहो दौर उन दौर खां मुख़्तलिफ़ आहे। अॼु तव्हांजो ज़रो एहतिजाज जेकॾहिं हिननि वेशीन खे नज़र नथो अचे त दुनिया जी कुंड कुर्सी में तव्हांखे पीछत कयो वञे थो। ऐं हींअर उन्हनि जो नारो हुयो असांखे बंगाल खपे, बंगाली न खपनि, ऐं हींअर उहो चाहिनि था सिंध खपे, सिंधी न खपनि। ऐं उन्हनि हली इहो कढियो आहे 6 कैनाल ठाहे छॾियूं ऐं सिंधी मुंझ मरी वञनि, भई सिंध असांखे बचंदी, जंहिंमें तेल बि हूंदो, कोयलो बि हूंदो, गैस बि हूंदो, समुंड बि हूंदो, उहा उन्हनि खे सिंध खपे थी। पर सिंध जो माण्हू ईअं करणु न ॾींदो। सिंध जो माण्हू जे सैयद जी बात वरिती आहे, जे फिक्री बात वरिती आहे, जे लतीफ़ खां GM से ताईं पंहिंजो रहबर मञियो आहे, जे ॻाढ़े झंडे खे पंहिंजो मुक़दस चीज़ मञी आहे, उहो सिंधू देशी आज़ादी खे सवाइ परिते न अची सघंदो। तव्हां केॾा दूर तारीख़ शायदि आहे, मूं किथे बि न आहे पढ़ियो, तारीख़दार वेठा आहिनि, मूं किथे न आहे पढ़ियो त के तशदुद किन तहरीकुनि खे ख़तम कयो हुजे। ऐं यकीनी तौर ते तव्हांजे तशदुद जेका तव्हांजी शिकस्त आंदी आहे, उहो तव्हांजी पधरी पई आहे। तव्हां हिननि सैयद जे आशिक़नि खे सिग्नेचर नथे ॾिनो। 1 तारीख़ खां वठी 1 जनवरी 2025 खां वठी असांजे कारकुननि जे घरनि ते छापा, असांजे ट्रांसपोर्ट वारनि खे हेॾा लेटर ॾिना विया, का ट्रांसपोर्ट मुहैया न कयो। ऐं यादि रखो, लतीफ़ साईं खे ऐं जेल भर चुरंदासीं ऐं जे पहुचे मिली त मिलिया न त गोरी जान जतन था। असां उन लतीफ़ शेर ते अमल करे संग पिया आहियूं, पंहिंजे सैयद खे, पंहिंजे रहबर खे गिराक पेश कयो। इहो मज़ाक न आहे, इहा शिकस्त आहे उन्हनि जी। अहिड़ियूं बंदूकूं, अहिड़ियूं दिलेरियूं, अहिड़ियूं बहादुरियूं तव्हांखे हर गुरू नज़र न ईंदियूं जेका हिन क़ौम में नज़र आहे तव्हांखे। ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव नाले ते सिधी ॻाल्हि आहे, हिते जी ताक़तवर तरीन फौज आहे जेके ज़मीन ते असांखे बेज़मीन कयो थो वञे।
उहे ज़मीनूं जेके असांजे खातनि में बि आहिनि जेके असांजे खातनि में न आहिनि उहे बि हिननि फ़ौजीदगी जी मिलियूं आहिनि पर असां ईअं करणु न ॾींदासीं दारियाबादकारीअ ने असांखे अक़लियत में चेंज कयो पियो वञे अॼु सॼी दुनिया जूं नज़रूं आहिनि हिते असां अजीब ठहनि पठाननि जा ॿेड़ा जहाज सिंध जो वार माण्हू उन्हनि जो कर्ज़ी थो थियो जिन जो समझ सां तहलीक न आहे पोइ बि असां हिमत न आहे असांखे चिचियल लाश ॾिना विया असांखे सड़ियल लाश ॾिना विया ऐं असांजा जोधा अयूब कांदड़े रूप में हुजनि या नौजवान गबरू सुहेल रज़ा 32 रूप में हुजनि 8 सालनि या 10 सालनि लाइ तव्हांजो चार्जर जेलनि में आहिनि उन गबरू खे तव्हां न मञाए सघिया उन पोरे खे न चुकाए सघिया आहियो उनखे एतिरे पीअ थी तव्हां बंदि रखियो वेठा आहियो इहा क़ौम झुकणी न आहे इहा जो क़ौम विड़ी आहे आरिसर साहिब चवंदो आहे त हिन क़ौम ते 11,000 अमला थिया आहिनि उहे 11,000 अमलनि खे मोड़ ॾेई सिधी क़ौम जी पट खे टपी पंहिंजी कल्चर पंहिंजी ज़बान सां ज़िंदा आहे सलामत आहे ऐं न आहे हिते सिंध में त उहे दारिया साबरा न आहिनि जेके सिंध जो कब्ज़ो करे सिंध ते हमले आवर थिया तख़्ते में तख़्त गांव सभिनि जो जॾहिं तुर्खाननि हमलो कयो त दुले तरा खान कावड़ेलो जाम फेरोज़ जी हुकूमत खां पर जॾहिं अरगून हमलो कयो त दुले चयो सन जे पतनि ते मखदूम बिलावल जे पतनि ते चई मुंहिंजो इख़्तिलाफ़ जाम फेरोज़ सां आहे पर सिंध जा न आहे सिंध जे ॿाहिरि थियो आहे वञी विढ़ंदुसि ऐं तारीख़ शाहिद आहे तख़्ते जी सरज़मीन जिते जॾहिं अरगून हमलो ॿाहिरि कयो उते हुकुमरानी कई त उते क़ाइमु हज़ारनि जे तइदाद में तइलीमी इदारा ईअं तबाह कयासीं बंगाल में पाकिस्तान न मिलंदो तुर्खान न मिलंदो उन जूं ख़बरूं त बकरी में मिलंदियूं पर उहे न मिलंदा सिंध सलामत दुले दरिया खान जा पोइ लॻे सलामत छो जो उहा सिंध ईअं तव्हांजे न मिलियो ॿुधंदी छा अॼु जे तइदाद में तव्हां आया आहियो सच पुछो त मुंहिंजी दिलि थी चए तव्हांजा कदम चुमो ही को मज़ाक थोड़ी आहे मुसलसल 17 ॾींहं असां हिननि जी दहशतगर्दी खे मोड़ ॾिनो आहे मुसलसल हिननि जे दाबनि खे मोड़ ॾिनो आहे पर असांजो हिकु ई मक़सदु आहे त असां पंहिंजे रहबर खे ख़िराज अक़ीदत पेश करणु ईंदासीं हिन सिंध जूं इंतिहाई ख़तरनाक हालतूं जेके असांजे आॾो आहिनि सिंध में कैनाल ठाहे सिंधू दरिया ते कैनाल ठाहे सिंध खे बर्बाद कयो पियो वञे ऐं सिंधी माण्हू जे वजूद सां रांदि करी पई वञे ॿिए तरफ़ फौजियुनि खे ज़मीनूं कीअं पाकिस्तान जे नाले सां ॾेई सिंध खे तबाह ऐं बर्बाद करण सिंधी में माण्हुनि खां ज़मीनूं खसी पियूं कंहिं तरफ़ दारियाबादकारी मोकिले असांखे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं पियूं थियनि चोथे तरफ़ असांजा खंबियल दोस्त जेके मुसलसल टार्चर सेलनि में गुम आहिनि ऐं मज़हबी इंतिहा पसंदी ज़रिए असांजी सियासत खे गुंजे ॾियण जूं कोशिशूं पियूं थियनि असां सम्झूं था इहे सभु अहिड़ा इशू आहिनि जेके असांजे जीअण ई मरंदा पर ख़ासि तौर ते कैनाल ऐं सिधी ज़मीन जे हवाले करण ख़िलाफ़ ऐं चिन हुननि इशूनि ते जीअं सुप्रीम महाल जो फ़ैसिलो कयो आहे त 28 जनवरी खां 23 फेब्रुआरी ताईं सकर जी पुल ते असां दरिया खे बेटा ॾेई लागबाग फेब्रुआरी ते असां इहा सॼी सिंध लताड़े सिंध में हली सिंधी माण्हुनि जूं मोहबतूं वठी चूनियूं वठी पाकिर विझी पहिरें सुधाए जॾहिं कराची पइजूं तॾहिं तव्हां लखनि जे तइदाद में कराची पइजी हुननि खे जवाबु ॾिजो जीअं संतोनी महाल जे कारकुननि जसाब जे कारकुननि सिंधी नारी तहरीक जीअं नारी तहरीक जे कारकुननि खे इहा चवंदुसि अॼु खां वठी 28 जनवरी ताईं असांजो थींदड़ लाजबाग जी भरपूरी तयारी कनि उन्हनि शिरकत दोस्तनि खे यकीनी बनाई ऐं जीअं सिंध रहबर कमेटी तमामु शरीक दोस्तनि खे डॉक्टर रियाज़ खे ऐं तव्हां समूरनि दोस्तनि खे अपील कंदासीं असांजो काफ़िलो सकर खां निकिरे त तव्हांजे पाकिर में हुजे ऐं उहे पाकिर असांखे कराची ताईं पुॼाईंदा असांजा सारा ख़त लही वेंदा सिधो जहिड़ो
असांजो पंजाब सां आहे असीं सम्झो था साबरा जी कुवत आहे उन सां ई असांखे जहिड़ो करिणो आहे ऐं उनजी रखवालो फौज आहे उन फौज खे बि असीं सिधो सिधो चऊं था भई ज़मीन जी वलाद या फौजी दहशतगर्दी असांखे कंहिं बि सूरत में क़बूल आहे इन ख़िलाफ़ इहा असांजी जदोजहद जारी रहंदी मूंखे यकीन आहे तव्हां पंहिंजी मोहबतुनि जो दरिया विछाए असांजी ऐं सिंध सां सिंधू दरिया सां साईं जीअं सिध इहा मोहबत वराईंदा त यकीनी तौर ते असां कैनाल ठाहिण बि न ॾींदासीं असीं ज़मीन उन्हनि खे ॾियण बि न ॾींदासीं जेकॾहिं असां ॿधीअ जी मोहबत कई अचो इन ॿधीअ जी मोहबत सां अॻिते वधी पंहिंजी धरती जी ख़ुशहाली आज़ादीअ लाइ जदोजहद 70 हेॾा केॾे मुला कम्युनिस्ट अवामी तहरीकूं टोटल जमायत सरकार जीएम से फिक्र के बद बदलना सब कुछ कयो उन पैगाम साले जरिए रहबर साईं जीएम से पैरोकार अब्दुल अजीज साईं डॉक्टर न्याज साहब चयो तो उन भरपूर जवाब ॾेई साईं जो अदबी प्लेटफॉर्म ते जेको बचाए बकार साहब कयो वो अॼु रिकॉर्ड ते आहे ऐं असांखे उहो किरदार अदा करे हिन सभिनी खे जवाब ॾींदासीं हिन जदोजहद ते जवाब ॾींदासीं अचो त गॾिजी पंहिंजूं हिमतूं बचाए रखूं पंहिंजी धरती आज़ादी लाइ जदोजहद अॻिते वधूं महिरबानी जी